अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ीवंद भरिसां ॻोठ बख्शण बालादे जे रहवासी नज़र मोहम्मद ख़ासकिली उन जी घरवारी नज़ीरा ख़ासकिली प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी धीउ शाज़िया ख़ासकिली सुभान बालादे खे ॾिनल आहे जेका 4 साल थिया आहिनि मिलणु नथो ॾिए ऐं उन जी ॾे वठ जी मिटी थियल आहे ऐं अकबर बालादी, सुभान बालादी, एहसान बालादी, दोस्त मोहम्मद बालादी जी भेण फरीदा बालादी मुंहिंजे पुटु आसफ अली ख़ासकिली खे ॾिनल आहे। उहा बि उन्हनि पाण वटि विहारे छॾी आहे। असां अॻु में बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे बिरादरी ऐं बालादी बिरादरी जे माण्हुनि खे दान ॾिनी मगर बाअसर हुअण जे करे असांजी हिक बि कंहिं न ॿुधी। पाण 18 साल अॻु सखी दादू वाह ॻोठ रही बख्श बालादीअ जा रहवासी आहिनि जिन जी ज़ुल्म जी इहा इंतिहा आहे जो असांजे बचड़नि सां मिलनि असांखे नथा ॾियनि। हीअ किथां जो इंसाफ़ आहे किथां जो कानून आहे। उन लाइ असां IG सिंध समेत वस वारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ जा कयो वञे ऐं बचड़ा मिलाया वञनि। असां बि बेपहुच ऐं ग़रीब मिसकिन आहियूं। इंसाफ़ कयो वञे। असांखे कूड़नि केसनि में फासाइण ऐं ॻड़ा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां हुन ॾे ॿ चकर क़ुर पाक खणी वियासीं सफ़र खां चेरमीन ॾे ऐं उन खां पोइ इहो इमाम जी बलादी मुश्ताक बलादी ते इहो क़ुर पाक ॿ खणी वियासीं, न्याणियूं वठी वियासीं। 2 चकर असां जीजी सरदार खे वठी वियासीं। इन जे लाइ त असांजी न्याणी बि तव्हां वटि आहे, असांजी नुंहुं बि तव्हां वटि आहे। असांखे तव्हां पंहिंजी नुंहुं ॾियो। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।